अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कराची एक्सप्रेस न्यूज़ में भली कार। नाज़रीन, सकरण मां रूहान अली उमरानी की रिपोर्ट मुताबिक सकरण भरिसां ॻोठ मजीद किरियो में SUP जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन मौक़े ते हुनजो छा चवणु हो, ॾिसूं था हिन तफ़सीली रिपोर्ट में। जेके बदनामी ज़माना चीटिंग सेंटर्स वांगुरु ही बदनामी ज़माना चीटिंग वारी इलेक्शन कई हुई आहे, असीं हिनखे रद्द कयूं सम्झूं पिया। ठीकु आहे, असां चूंडिजी आया, पर अहिड़े क़िस्म जी इलेक्शन जो ॿियो फेज़ न करायो जेसिताईं जुडिशरी ऐं फ़ौज जी उन में मुदाख़लत न थिए। त इहो सवाल ई आहे, मुस्तक़बिल में इलेक्शन्स में माण्हू शिरकत न कंदा, न पसंदि कंदा वोट ॾियणु, जॾहिं हू सम्झंदा असांजे इलेक्शन ख़ौफ़ज़दा या मैंडेट चोरी थो थिए, माण्हुनि जी इलेक्शन में दिलचस्पी घटिजंदी वञे पई। हिन बल्दियाती इलेक्शन्स में माण्हुनि जे निकिरण जो मूड नज़र न आयो, सवाइ असां जेके हिते 14-15 यूनियन काउंसिलूं हुयूं जेके सकरण काज़ी वधूं, ते माण्हुनि खे मोबिलाइज़ करे ग़रीब माण्हुनि खे ॿियनि खे असां कढियो। असां दौलतपुर खां वठी सकरण ताईं जेके बि इलाइक़ा आहिनि उते असां माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो। असां उन्हनि खे चयो त वतन दोस्ती, इंसाफ़ पसंदी ऐं ईमानदारी में वोट कयो। असांखे माण्हुनि में भरपूर मोहबत ऐं यानी सम्झो त जेके ग़ुलामीअ मां निजात ॾियारींदड़ करे असां सां भाकुर पाए मिलिया ऐं उन्हनि खे निकिता, उन्हनि ते जेका इन करे असीं उनजे लाइ असीं माण्हुनि जा यकीननि शुक्रगुज़ार आहियूं। पर ही जाली इलेक्शन जे करे आउं सम्झां पियो माण्हू आईंदा वञी 20-30% वञी का थींदी शिरकत, माण्हू वोट ॾियणु अहिड़े क़िस्म जी जाली इलेक्शन में निकिरणु छॾे। बेईमान ऑफिसर ऐं बेईमान सियासतदान जिनकी करप्शन ऐं प्रॉपर्टी मुल्क खां ॿाहिरि मौजूदु आहे पर हिते बि मौजूदु आहे, उन्हनि खे जेल मां घर हुजणु घुरिजे ऐं पंहिंजी प्रॉपर्टी ग़रीबनि घुराइजे। उन्हनि जी ज़रदारी, उन्हनि जी भेणूं, उन्हनि जा ॿिया पार्टी जा वर्कर उन्हनि खे ॾिया। तव्हां त ॼण भॼायो, छो त जेवा इलाज में सुवाल आहे त 2 महीना अॻे इमरान भॼायो, बचायो, हाणे वरी हू भॼायो। उन करे पंहिंजी पार्टी मां फ़ैसिलो वरितो अथनि। अगरि फज़ल रहमान इहो फ़ैसिलो करे मर्कज़ी लेवल ते त असीं इंशाअल्लाह साथ